अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त दुलाब जहिड़ो ॿियो हिकिड़ो ड्रामो आहे जंहिंमें साॻी अवाम वांगुरु उथारियो वियो, अवाम खे जॻाइण जी कोशिशि कई वई। उहो बि सिंध टीवी जो ड्रामो हुयो 16 सच जेको 2014 में हलियो। उहो ड्रामो तव्हांखे किथां मिलंदो? ईअं मां तव्हांखे पहिरीं मथे वीडियो में ॿुधायो त उहो ड्रामो किथां मिलंदो। अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त उहो ड्रामो तव्हां कहिड़े चैनल तां कढी सघो था ऐं कहिड़े ते ॾिसी सघो था। बसि अर्ज़ु इहो आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो हिन वीडियो खे। त हलूं था उन चैनल जी तरफ़। त उहो चैनल आहे जेको सिंध जो तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, अदाकार आहे, सीनियर आहे। हुन जो चैनल आहे ऐं हुन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेको तव्हांखे पुराणा ड्रामा हुन चैनल ते ॾिसण वेठा मिलंदा ऐं हुनखे तव्हां कमेंट कजो त उस्ताद हे ड्रामो अपलोड कजो त मौजूदु हूंदा तव्हांखे उहो अपलोड करे ॾींदो। ठीकु आहे न दोस्तो? बसि मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त उहो सीनियर आर्टिस्ट आहे, सीनियर अदाकार आहे। हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हुन चैनल जो लिंक तव्हांखे मां हिन वीडियो में ॾींदुसि ऐं वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक तव्हांखे मिलंदो। जेकॾहिं तव्हां वीडियो जे नथा ॾिसी सघो त पोइ उन चैनल खे सर्च कजो। जे सर्च में बि न अचे त पोइ तव्हां मुंहिंजे चैनल खे मुकमल ओपन करे कमेंट्री जेको आहे उन में हलिया वञिजो। उते तव्हांखे ऐं किस्त मां शेयर करे ॾींदुसि, पोइ तव्हां डायरेक्ट तव्हां ॾिसी सघो था, पोइ चैनल ते वञी सघो था। त चैनल आहे उस्ताद हज़ूर बश्क गोपांग, जेको सीनियर आर्टिस्ट आहे, सीनियर अदाकार आहे, हुनजो चैनल आहे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।